नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी जे गज़ाली मॉडल हायर सेकेंडरी स्कूल ऐं कॉलेज जे इंतज़ामिया पारां तालीम सां गॾु बहितरीन तरबियत जे उनवान हेठि सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो, गुलाम मोहम्मद आबसा जी तालका सदर आसिफ मलिक, आशिक पठान समेत ऑल प्राइवेट स्कूलनि जे प्रिंसिपलनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई है। प्रोग्राम जो मेहमान ख़ास नेशनल एसोसिएशन फॉर एजुकेशन डायरेक्टर जनरल हिदायत खान हो। सेमिनार में हिदायत खान ऐं मोहम्मद हसन खोसो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त असांजी तंज़ीम नेशनल एसोसिएशन फॉर एजुकेशन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त तइलीम सां गॾु ॿार खे सुठी तरबियत जो हुजणु लाज़मी आहे, छाकाणि त जेकॾहिं को ॿारु डॉक्टर या इंजीनियर तइलीम ज़रिए थिए थो त उन वक़्तु सुठी तरबियत न हुजण जे करे उन जो रवैयो आवाम सां बहितर नथो रहे। उन खे बहितर बणाइण लाइ असांजी तंज़ीम मुल्क जे 10 रीजन में कमु करे रही आहे। असां चाहियूं था त उस्ताद खे ट्रेनिंग ॾियूं ऐं सेमिनार करायूं त जीअं ॿारनि खे तइलीम सां गॾु बहितरीन तरबियत ॾिनियूं वञनि, जीअं उहे अॻिते हली ॿार मुल्क जी ख़िदमत करे सघनि। असांजे मुल्क अंदरि तइलीम जो न पर तरबियत जो मसइलो आहे, जंहिं सबबु मुल्क में हलंदड़ माण्हू ईमानदारी सां कमु न पिया कनि। पाकिस्तान सरसब्ज़ ऐं ज़री मुल्क आहे, पर ईमानदारी न हुजण जे करे पुठिते पियल आहे। अॻुवाणनि चयो आहे त पाकिस्तान में 2,60,000 ख़ानगी इदारा आहिनि, जंहिंमें 15 लख उस्ताद तइलीम ॾेई रहिया आहिनि ऐं 2.5 करोड़ शागिर्द ख़ानगी इदारनि में तालीम हासिल करे रहिया आहिनि। असीं समूरनि ख़ानगी तोड़े सरकारी इदारनि जी इंतज़ामिया खे अपील करियूं था त बहितरीन तालीम सां गॾु बहितरीन तरबियत ॾिनी वञे, जी बहितरीन नमूने सां इहे शागिर्द अॻिते हली ईमानदारी सां मुल्क जी ख़िदमत करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।